लाड़ नौजवान सत्यपारा सजावल लग बेलो शहर भरसा गोठ मोहम्मद खान बचोरो में मंशियात खिलाफ खुली कचेरी मुनक़द कई वई जंहिं में वॾे अंग में ॻोठाणनि समाजी अॻुवाणनि सहाफ़िन ऐं नौजवाननि शिरकत कई। तक़रीब दौरान मंशियात जे ख़ात्मे नौजवान जे किरदार ऐं अमन अमान जी सूरतहाल ते तफ़सीली ख़िताब कया विया। खुली कचेरी जा इंतज़ाम लाड़ नौजवान सत जे अॻुवाणनि एहसान अली बजोरो, एजाज़ बजोरो, नूर नबी ऐं ॿियनि अॻुवाणनि संभालिया, जंहिं में सदारती ख़िताब कंदे अवामी तहरीक सजावल जे अॻुवान हुसैन आज़ाद मेमण चयो त बजोरा ॻोठ मां जेको जहाद शुरू थियो आहे उहो मंशियात फरोश तालीम दुश्मननि ऐं सिंध दुश्मन कुवतुनि ख़िलाफ़ जंग आहे। हुन चयो त लाड़ डिवीजन जे साहिली इलाक़नि जा माण्हू कुर्ब जो शिकार आहिनि, छो त क़ौम खे मंशियात जी लत में मुब्तला करे शऊरी तौर ते कमज़ोर बणायो पियो वञे, जिते चीन में अफ़ीम ज़रिए माण्हू खे कमज़ोर बणायो वियो आहे ऐं अॼु सिंध में साॻी सूरतहाल पैदा कई पई वञे। सिंध चवणो हो त बजोरा ॻोठ जे नौजवाननि मंशियात जो ख़ात्मो करे सॼी सिंध जे नौजवाननि लाइ हिकु मिसाल क़ाइमु कयो आहे। हुन वधीक चयो त पुलिस वॾेरा ऐं भूतार मुसलसल अमीर थींदा पिया वञनि, तंहिं करे पुलिस मां उमीद रखणु बेकार आहे। माण्हू खे अपील कई त अॼु खां गुटको ऐं हर क़िस्म जी मंशियात न वापराइण जो वचन कनि। नेशनल प्रेस क्लब सजावल जे सदर हाफ़िज़ सादुल्ला मेमण चयो त ॻोठ मोहम्मद खान बजोरा जा नौजवान असहाबे कहफ वारे हिन दौर में मंशियात ख़िलाफ़ जंग विढ़ी लतीफ़ फरमायो है तानी दोरियाऊं एक नक्ता गया कोठे कपायतन के कर में पुछाऊं अकलड़ी आऊं मुखां भगा नथिया फिर छा बुआरी सीयूं लाड़ जिलो सारी लाड़